तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। वगण खां अहसान अली टोटाणी जी रिपोर्ट मुताबिक़ वगण में सुजाग नौजवान इताद सिंध जे सॾ ते शहरियुनि पारां मुख्य चौक ते हारियुनि ऐं आबादकारनि खे सारियुनि जो अघु न मिलण, नकुली ॿिज ऐं भाण महांगो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि गुलाब खान वगण, कामरेड गुलाम हुसैन मुकेरी, सेठ मुख़्तियार अली वगण ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वगण ऐं भर पासे जे इलाइक़नि में सारियुनि जो फसल तयारु थी मार्केट में अची वियो आहे, पर ज़ालिम वापारियुनि अघु किराए छॾियो आहे। हारियुनि ॾींहुं राति महिनत करे फसल तयारु कयो आहे, पर बेरहम चांवरनि जे वापारियुनि राइस मिल्स मनपसंदि अघु मुक़ररु करे छॾियो आहे। घटि रेट सबबि हारीअ जो कयल ख़र्च बि नथो निकिरे सघे। हारी महांगाई जे चकीअ में पिसिजी रहियो आहे। हिकु त अघ में ई सारियुनि में अन्न ऐं पापड़ीअ जे करे तमामु घटि आहे। खेनि कयल ख़र्चनि जे हिसाब सां उन खां सारियूं ख़रीद कयूं वञनि, पर पाण भाण ऐं नकुली ॿिज सबबि हिन सारियल फसल सख़्तु मुतासिर थियो आहे ऐं आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। उन्हनि उहो बि चयो त सारियुनि जो सरकारी अघु 4,000 फ़ी मण बिना कंहिं टैक्स ऐं 1 किलो जे कटौती खां बग़ैर मुक़ररु करे आबादगारनि खां ख़रीद कयो वञे। मण ते फ़ी किलो कटौती कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी नाजाइज़ कटौती फौरन बंदि कराई वञे। सारियुनि जो अघु फ़ी मण 4,000 रुपया कयो वञे, जीअं हारी फाका कशी वारी ज़िंदगी मां ॿाहिरि निकिरी सघे, वधीक खेनि कर्ज़ी थियण खां बचायो वञे।